अस्सलाम वालेकुम। सुबह बखैर संगत छाला खुश है तैयार भी खैर तबीयत भी सही है संगत। इहो सुबुह जो जेको पहर हूंदो आहे न इहो घणो बरक़तदार हूंदो आहे। इन करे तव्हां पहिरीं बि मूं तव्हां चयो आहे सुबुह सवेरे उथो नमाज़ पढ़ो अलाह खे यादि कयो पोइ पंहिंजी रोज़ी ते निकिरो। उन में तमामु बरक़त हूंदी आहे ऐं तव्हांखे ख़बर बि कोन पवंदी त हीअ बरक़त हेतिरी किथां आई आहे। नमाज़ पढ़ी अलाह खे यादि करे धंधे निकिरंदव उहो तव्हां बिल्कुलु कामयाबु थींदव।